ॻड़ी हसन वेझो ॻोठ अब्दुल करीम कटोहर जी गवर्नमेंट बॉइज़ प्राइमरी स्कूल जी इमारत जो तामीराती कम गुज़िरियल 10 सालनि खां रोलड़े जो शिकार आहे, जंहिं करे ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है नसाकत अली कंडरानी। ॻड़ी हसन ऐं भरपासे में तालीम खाते जे बेध्यानी सबबि मुख़्तलिफ़ स्कूलनि जा कम रोड़े जा शिकार आहिनि। ॻड़ी हसन वेझे ॻोठ अब्दुल करीम कटोर जो गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जे इमारत जो गुज़िरियल 10 सालनि खां वठी कम रोड़े जो शिकार आहे, जंहिं सां ॿारड़ा खुलियल आसमान हेठि तालीम पिराइण ते मजबूर आहिनि। स्कूल जे उस्तादनि ऐं शागिर्दनि ऐं ॻोठाणनि आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त असांजो स्कूल 2002 खां मंज़ूर आहे ऐं जेको बिल्डिंग आहे तव्हां ॾिसो था इहो अधु में ठेकेदार छॾे हलियो वियो आहे। हाणे असांजो बिल्डिंग नाकार आहे, माना इन जो असुल खां वठी छित बि न आहे, नाकार आहे। हाणे असांजो वज़ीर आला सिंध ऐं आला हुकाम आला अख़्तियारनि खे इहो अपील आहे त असांखे बिल्डिंग ॾिनो वञे। सिंध हुकूमत खे असांजो अर्ज़ु आहे, महिरबानी करे असांजे ॿारनि खे तालीम जो तकलीफ़ आहे, स्कूल खे छत न आहे, ऊन्हारे जो गर्मी आहे, सियारे जो सर्दी आहे, ॾाढो तकलीफ़ आहे। महिरबानी करे असांखे स्कूल ॾिनो वञे। 2002 खां असांजो स्कूल मंज़ूर आहे, जेकॾहिं अॼु ताईं असांखे बिल्डिंग न आहे मिलियो। बराए महिरबानी सिंध हुकूमत खे असांजो गुज़ारिश आहे वज़ीर आला सिंध खे त असांखे बिल्डिंग ॾिनो वञे त असांजा ॿार गर्मीअ खां बि बचनि, सर्दीअ खां बि बचनि। असां उस ते पढ़ूं था, असांखे बिल्डिंग खपे, स्कूल खपे। असां तपश ते पढ़ूं था, हेठि पढ़ूं था। सिंध गवर्नमेंट खे असांखे पढ़ाई लाइ बिल्डिंग ठाहे ॾिनो वञे, ठेकेदार अध में छॾे ॾिनो। असां पढ़ूं था, असांखे ॾाढी तकलीफ़ थिए थी, उस आहे, सर्दी आहे। हाणे सर्दी अचे थो, असां किथे पढ़ूं। 2002 खां वठी ॻोठ अब्दुल करीम कटोर जे स्कूल जो बिल्डिंग त मंज़ूर आहे, मगर ठेकेदार अधु में कमु छॾे भॼी वियो आहे। हुन सिंध गवर्नमेंट खां मुतालबो कयो आहे ॻोठ अब्दुल करीम कटोर खे बिल्डिंग ठाहे ॾिनो वञे। कैमरामैन सजाद सां गॾु नज़ाकत कंडाणी, आवाज़ टीवी न्यूज़, ॻड़ी हसन।